नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में खबर ॾींदा हलूं त टोड़ी बंगले वारे इलाइक़े जे ॻोठ नसीर खान भइयो भरिसां लाॾो कब्रस्तान ते हलंदड़ कम में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण सबबि हलंदड़ कम 2 ॾींहंनि अंदर ढही पट पियो। आस पासे जे ॻोठाण मीडिया अॻियां दाहींदे चयो त ठेकेदार अब्दुल सत्तार भइयो पारां क़दीमी कब्रस्तान जी चादर चौदीवारी में नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ऐं कब्रस्तान खे चादर चौदीवारी समेत सरियनि जे बदिरां लकड़ा हणी मुबीना तौर लखें रुपयनि जी करप्शन कई पई वञे, पर को बि संदसि पुछा वारो कोन्हे। इन्हनि ॿुधायो त ठेकेदार बाअसर हुजण करे ज़ाती रंजिशनि सबबि केतिरनि ई क़बरनि खे नज़रअंदाज़ कंदे चादर चौदीवारी में शामिल न कयो वियो। ॻोठाण डिप्टी कमिश्नर कश्मीर तोड़े सिंध जे वॾे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे नाक़स मटीरियल सां कब्रस्तान जे हलंदड़ कम जो जाइज़ो वठी ठेकेदार अब्दुल सत्तार भइयो खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे कब्रस्तान जो बेहतर नमूने सां चादर चौदीवारी जो कम कराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।